ألم تر أن الفلك تجري في البحر بنعمة الله ليريكم من آياته إن في ذلك لآيات لكل صبار شكور। सूरह लुक़मान जो तर्जुमो ऐं तफ़सीर पढ़ूं पिया। आयत नंबर 31 खां वठी शुरू थिए थो। अल्लाह रब्बुल आलमीन हिन में बि आयत में अक़ीदा तौहीद सम्झायो, सम्झ ॾिनी त रब जी वहदानियत छा आहे, रब जी कमाल क़ुदरत छा आहे। हिकु ॿी नेमत रब्बुल आलमीन ख़ुसूसी तौर ते ज़िक्र कई। पहिरीं आयत में, इन खां पहिरियों वारी आयत में ज़िक्र थियो त ज़मीन ऐं आसमान जे अंदरि जेके कुझु आहिनि उहे सभु शयूं अलाह जूं आहिनि। उन्हनि मज़ा हिकिड़ी नेमत जो रब्बुल आलमीन ज़िक्र कयो ख़ुसूसी तौर ते हिते फरमायो, अलम तर, छा ई नथा ॾिसनि, अनल फुल्क, बेशक ॿेड़ी या ॿेड़ो, तजरी फिल बहर, जेको हले थो समुंड में, बिनिअमतिल्लाह, अल्लाह जूं नेमतूं खणी, अल्लाह जूं नेमतूं खणी। कारोबार थियनि था, बंदरगाह आहे, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं कम थियनि था, हर क़िस्म जी नेमत उन में मौजूदु आहिनि। ऐं ॿेड़ा अॼुकल्ह तव्हां वञी ॾिसो बंदरगाह ते या पोर्ट ते वञी करे त एॾा एॾा ॿेड़ा आहिनि जेके बंगलनि जेॾा आहिनि, महलनि जेॾा आहिनि। उन्हनि जे अंदरि राइश जा कमरा बि ठहियल आहिनि, होटल बि ठहियल आहिनि, हर क़िस्म जूं शयूं ठहियल आहिनि। पाणीअ जी फितरत छा आहे? ॿोड़णु। तव्हां पाणीअ में सुई उछलायो न, सुई, उहा सुई बि ॿुॾी वेंदी। पर अल्लाह रब्बुल आलमीन जी कमाल क़ुदरत सां ही ॿेड़ा कीअं था हलनि? रब जी क़ुदरत आहे, रब जो कमाल आहे। रब्बुल आलमीन हिननि खे हलाए थो। रब्बुल आलमीन न चाहे त ही सभु ॿुॾी वञनि। अल्लाह जी कमाल क़ुदरत आहे त इनखे यादि कयो। फरमायो, छा नथा ॾिसनि त ॿेड़ा ऐं ॿेड़ियूं समुंड में हलनि थियूं, बिनिअमतिल्लाह, अल्लाह जो आहे नेमतूं खणी, लियुरियकुम मिन आयातिही, त अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांखे पंहिंजे क़ुदरत जूं निशानियूं ॾेखारे। असांजी ज़हनियत छा आहे? महदूद आहे। असां ॾिठो हूंदोसीं कराची ताईं वियासीं, इस्लामाबाद ताईं वियासीं, जेका ख़ुश्की आहे जिते समुंड न आहे उहा असां ॾिठी हूंदी। या वधि वधि कराची में सीवियूं ॾिसण विया हूंदा त ॿाहिरों ॿाहिरों, अंदरि वञो समुंड में, ॿेड़नि ते जेके माण्हू वञनि था, मल्लाह कश्तियूं काए करे, या माण्हू वञनि था जेके कंटेनर ॿेड़नि ते लोड करे हज़ारनि जी सूरत में खणी अचनि था, कारोबार कनि था, उन्हनि खां पुछा कयो त समुंड में कहिड़ियूं नेमतूं आहिनि, समुंड में अल्लाह जी क़ुदरत जूं निशानियूं कहिड़ियूं आहिनि। या टीवी ते ॾिसो था, उहे ॾिसी करे सम्झो त ही अल्लाह रब्बुल आलमीन जी क़ुदरत जा केॾा वॾा शाहकार आहिनि। समुंड त ख़ुशीअ खां वधीक आहे, उते अल्लाह जी क़ुदरत जूं निशानियूं अञा वॾियूं आहिनि। दज्जाल समुंड में, हेॾी वॾी अल्लाह जी क़ुदरत जी निशानी, जेको हज़ारनि सालनि खां रहे थो, फितने जे तौर ते ईंदो। साहबा इकराम चवनि था त असां समुंड में हिकिड़ो दफ़ो, सही बुखारी में ग़ालिबन रिवायत आहे त सफ़र कयोसीं, महीनो असांखे ॿेड़ीअ रस्तो न पई ॾे। मतिलबु छा? रस्तो सम्झ में न पियो अचे। महीनो हिकिड़ो पूरो घुमंदा रहियासीं। आख़िर असांखे हिकिड़ी मच्छी मिली। उन मच्छीअ जी साइज़ एतिरी हुई जो जेकॾहिं उठ ते सवार माण्हू उन मच्छीअ जे हेठां गुज़रणु चाहे त गुज़री वेंदो। उनजो जेको कंडो हुयो मेन, एतिरो हुयो। अल्लाह जी क़ुदरत जा शाहकार आहिनि। तव्हां वञो समुंड में, अल्लाह जी क़ुदरत जूं निशानियूं मौजूदु आहिनि। त फरमायो, लियुरियकुम मिन आयातिही, अल्लाह रब्बुल आलमीन हिन ॿेड़े खे हलायो छो आहे? पाणीअ जी फितरत आहे ॿोड़णु। अल्लाह रब्बुल आलमीन हिन खे ॿोड़े छो नथो, हलंदो थो रहे? त तव्हां वञी करे उते बि अल्लाह जी क़ुदरत जूं निशानियूं ॾिसो। इन फी ज़ालिका लआयातिन लिकुल्लि सब्बारिन शकूर। फरमायो, हिन जे अंदरि निशानियूं आहिनि उन माण्हूअ जे लाइ जंहिंमें ॿ खूबियूं हुजनि। सब्बार, सब्बार उहो माण्हू, इस्म मुबालगा जो सीगो आहे, जेको तमामु घणो सब्र करण वारो हुजे। शकूर उहो माण्हू जेको तमामु घणो शुकुर करण वारो हुजे। उनखे निशानियूं अल्लाह जूं नज़र ईंदियूं। वइदा गशियहुम मौजुन कद्दुलल दअवुल्लाह मुख़लिसीन लहुद्दीन। फरमायो, जॾहिं हिननि खे मौजूं ऐं लहरूं अची करे वठनि थियूं, कीअं? कज़ुलल, झुड़ वांगुरु, जे झुड़ अची करे मथां बीहंदो आहे, ॼाण वसियो, ॼाण किरियो, ईअं मौजूं ऐं लहरूं इंसान जे कदो काठ खां, इंसान जे घरनि खां, इंसान जे बिल्डिंगनि खां वॾियूं आहिनि। उन्हनि खे अची करे मथां बीहनि थियूं, झुड़ वांगुरु, बादलनि वांगुरु। त छा था कनि? जॾहिं सम्झनि था त हिते कोई असांजो पीर, कोई फ़क़ीर, कोई जिन खे अल्लाह खां सवाइ पुकारियूं वेठा आहियूं, जिन खे अल्लाह खां सवाइ हाजत रवा, मुश्किल कुशा, बिगड़ी ठाहिण वारो सम्झूं था, उहे कोई हिते कमु न ईंदो। अल्लाहु अकबर।
दाअवुल्लाह मुख़लिसीन लहुद्दीन, अकेले अल्लाह खे ख़ालिस पुकारनि था। ए अल्लाह, अॼु हिन मां निजात ॾियण वारो तूं आहीं। सम्झ में अची थी वञे त हिते इंसान जी हल्की परेशानी हुजे, वॾी परेशानी हुजे, कहिड़ी बि तकलीफ़ हुजे, उन तकलीफ़ खे दूर करण वारी ज़ात सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रब्बुल आलमीन जी आहे। त फरमायो जॾहिं हू फासनि था त अकेले अल्लाह खे पुकारनि था। अॼुकल्ह ईअं आहे, असांजे मुआशिरे में बि ईअं, जॾहिं फासनि था, सम्झी था वञनि त हाणे अल्लाह खां सवाइ ॿियो कोई दॻु ई न आहे। पहिरियों भॼंदा कंहिं कहिड़ी दरगाह ते, कहिड़ी मज़ार ते, कहिड़े पीर वटि, कहिड़े फ़क़ीर वटि, पर जॾहिं सम्झंदा त हाणे कुझु बि नथो थिए, अकेलो अल्लाह आहे, ध्यानु ऐं तवजो ओॾे थी वञे। त हू बि ईअं आहे त जॾहिं सम्झंदा हुया त हाणे हितां अल्लाह खां सवाइ ॿियो कोई निजात नथो ॾेई सघे, बचाए नथो सघे, अकेले अल्लाह खे सॾनि था। जॾहिं ॿेड़ियुनि जे में सवार थी करे उन्हनि जे मथां इहे झुड़ वांगुरु जेको आहे मौजूं अची करे बीहनि थियूं। फलम्मा नज्जाहुम इलल बर, जॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि खे वरी नजात ॾिए थो, ख़ुश्कीअ में बची विया, नजात ॾिए थो ख़ुश्कीअ में, त फमिनहुम मुक़तसिद, त फरमाए उन्हनि मज़ा कुझु अहिड़ा आहिनि जेके विचोला था थी वञनि। मुक़तसिद चइबो आहे जेको विचोलो हुजे अमल जे अंदरि, ईमान जे अंदरि। मतिलबु छा त पहिरियों हुननि जो ईमान छा हुयो, हाय हो, अकेलो अल्लाह, ए रब बचाए, सिंधीअ में चवंदा आहियूं न, ए रब बचाए, बसि हितां निजात मिली वई, तुंहिंजा ई आहियूं, तुंहिंजे हवाले थी वेंदासीं, हे मसइलो मुंहिंजो हल थी वञे, बसि रब जा ई आहियूं। त फरमाए पोइ वरी जॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन निजात थो ॾिए त छा था थियनि, घटि था थी वञनि, वरी म्याना रवई था इख़्तियार कनि। हा ठीकु आहे, वरी ॿिए हंधि फाथासीं, वरी अल्लाह खे पुकारींदासीं। त हुते बि इहो ई हो, मुक़तसिद मतिलबु छा, म्याना रवई था इख़्तियार कनि। वमा यजहदु बिआयातिना इल्ला कुल्लु ख़त्तारिन कफ़ूर, फरमा अल्लाह रब्बुल आलमीन जी आयतुनि जो इनकार उहो कंदो आहे जेको ख़त्तार हुजे। ख़त्तार चवंदा आहिनि, अल ख़त्तार हुअल गद्दार, जेको गद्दार हुजे। मतिलबु छा, पहिरियों अल्लाह खे पुकारियई न, अल्लाह रब्बुल आलमीन निजात ॾिनी, वरी जॾहिं ख़ुश्कीअ में आयो, उन मुश्किल मां, उन तकलीफ़ मां, परेशानीअ मां निकिरी वियो, वरी अल्लाह सां गॾु ॿियनि खे शरीक ठाहे, गद्दारी अल्लाह सां। ख़त्तार चवंदा आहिनि उहो गद्दार हुवल्लज़ी कुल्लमा आहद नक़स अहदहु, जेको जॾहिं बि वाइदो करे पंहिंजे वाइदे ख़िलाफ़ करदी करे। ऐं ॿी इहा बि माना वल ख़तरो अतमल गदर व अबलगहु, ख़त्तार उहो माण्हू आहे जेको धोखो ॾियण में मुकमल माहिर हुजे, धोखो ॾियण में मुकमल माहिर हुजे, उनखे छा चइबो आहे, ख़त्तार। हीउ जेको अल्लाह खे धोखो थो ॾिए, रब्बुल आलमीन सां ग़लति ॻाल्हि थो करे, रब्बुल आलमीन निजात ॾिनी, उन खां बाद में अची करे अल्लाह रब्बुल आलमीन सां शरीक थो ठाहे, इन खां वधीक धोखेबाज़ केरु हूंदो, इन खां वधीक ठॻ केरु हूंदो। त फरमायो अल्लाह जी आयतुनि जो इनकार उहो कंदो आहे जेको ख़त्तार हुजे, ऐं फरमायो कफ़ूर, अल्लाह रब्बुल आलमीन जो मुनकिर हुजे। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे, अल्लाह रब्बुल आलमीन असांखे हर हाल में, चाहे ख़ुश्कीअ में हुजऊं, चाहे तरीअ में हुजऊं, चाहे मुश्किल में हुजऊं, चाहे सुख में हुजऊं, अल्लाह रब्बुल आलमीन खे पुकारणु ऐं रब्बुल आलमीन सां पंहिंजो ताल्लुक़ मज़बूत करणु ऐं रब्बुल आलमीन जी तौहीद खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।